Oh no! बूढ़ी जी नचियो लगे थो मोगा जेके मां गुनाह कयन जेके मां चोरियूं कयन इनन जी मुखे सजा मिलदी आज मोगा इहो जिन मुखे हाणे न छडींदो मोगा निकरण वारी कर हां इते मुंजो बैग रखियो मोबाइलन सां भरियल इहो काढे हो केर खणियो लगे थो त कोई चुराए वियो अरे मोगा निभागा छा थी खैर ताए अदा लॉलीपॉप मां मोबाइल चुराइण वियुस जीअं मां मोबाइल चुरायो न जिन मुंहिंजे साम्हूं अची आयो ॾिसी करे मूंखे खिलण लॻो उहो जिन काथे हो तव्हांखे ॿुधायां थो अच्छा मना तो इहो मसलो आहे हा यारो हाणे तू टेंशन न कर हो हलू ता फकीर हथोड़े दे एड़ी दुआ करे तो सफा हिक खैर थी वेंदी तोरे हाँ वारो करो मूंखे पुॼायो जिल जिलाटी पंजी लाटी टटियर करे ट्रा ट्रा वखार कजा मुझी सदा अबाड़े डप मोगा हाँ हे थी वो फकीर हथोड़ो फकीर हथोड़ा वारो करो मुंहिंजो बिलो करो सही तो जो करो बिलो कयो गजा इन सा वडो मसलो आ सही मां मोबाइल चोरी करा पियो सामो हिकड़ो जिन पेश थियो यकदम मुखे दिसी खिलण लगो वो मुखे मारे छडींदो वारो क्यों मुखे लिकायो काते बचायो को मसलो ना है बचा तो के एड़ी जाए तो लिकाया जिन तू छा पर जिन जो पूरो नस्ल भी तो के गोला ले अचे न कौन गोले सके तो आजा मुझे अरे पियो निभागा मुझे बच्चे के जोर थोचे पिते लायो बच्चो का थिया से हे छे अच्छा इनी जी गाल क्यों था हां बाबा अगना ना हलो अगना धापा या धाप तो वडे कम जी शैया बच्चा वो वरी किए मुझी गाल बुधो ओ सामू खडो ता के नजरे तो इहो सही नजरे तो इन खडे में इन ठोड़े के लिकड़ो आ वो छो बाबा सही इते हर कोई दिसी वठ दो मुखे इते तो के तू पाजे पाड़ के भी कोन दिसी सकने वो किए वो इन जे लाए तो वो खडो आए इते घट जो किनो पानी लेट्रिन जो किनो पानी नंढड़न बारन जा जीरो साइज किना किना पेपर एक अदा तो मुझो भी इते पयवा इते एडी धपा मां भी अले किए बिटवा जिन तो ईंदो ही कोन ठीक आ फकीर बाबा मां इन खडे में वञा थो पर उन जिन के काबू कजो बस तू इते काबू थी जिन के मैं इते काबू कदुस निकल तो वन्या सा जिन के काबू करण वन्यो ता हां सही गाल हां जिन जो एड्रेस मुखे बुधाए मुके खबर है सही तो के खबर है हां तू मर रो ते मुझे मतलब वनी लिखू ते यो छा चओ था मां लुक दुम सही मर रो हाल सही हलो ता हल पान जिन के काबू कयो फकीर लुक मोगा लुक मोगे जी मार खबर न चार लायो सीटे छा तो बच्चा यही जगह है वाशरूम करण जी ना सही जिन जी अच्छा जिन के पकड़न की यही जगह है जिन के पकड़न जी यही जगह है पर जी वरो जल जलाटी पजी लाटी टचियर करे टाटा वकार कजा मुजी सदा अबारे डफा अबारे डफा ओके चो गुराए वे अरे जिन्ना अबारे तो जी या मजल जो तो उन बच्चे ठोड़े के खिला दो न ते मेरी गाल ते मां जिन्ना मां जादूगर अरे तू जादूगर हो जी जाओ जी जिन पर मुके यो तो बुधाए तो हुन ठोड़े बच्चे ते खिली थो पियो तो मां वडी अकल है देखो मानू जैनी मर्द
मूंखे हुनजे मौत जी ख़बर पहिरें मिली वेंदी आहे। उन गंजे जो मौत नाली जे गटर में उनजे मुंह में पेम्पर हूंदो उते मरदो। मां हिते खिला पियो, मां चङो गंजो उन गटर में वेंदो छो? इन्ही जो मतलब त तो जेको कुछ भी ॻाल्हायो आहे सही ॻाल्हायो आहे। मतलब छा आहे तुंहिंजो? मतलब इहो त मां उन गंजे बच्चे के गटर में वाड़े पहुते पहुतो आहे, पर मुंहिंजे हूंदे छा हथ परे कर मां कैंसर आहे। मां हाणे बस उन बच्चे के बचाईंदुसि। मतलब त उन बच्चे के तूं गटर में पुॼाए आयो आहीं, उनजे मौत जो ज़िम्मेदार तूं आहीं। मां न आहियां। न तूं आहीं। मां न आहियां। जीअं तूं उन बच्चे के मारियो अॼु मां तोखे ईअं मारींदुमि। अब बाड़ा! 哎呦我的妈！